छा तव्हांखे ख़बर आहे साल 2026 में दुनिया 4 अहम ग्रहण ॾिसंदी। 2 सिज ग्रहण ऐं 2 चंड ग्रहण थींदा। इहे ग्रहण यूरोप, अफ्रीका, एशिया ऐं ॾखण अमेरिका समेत केतिरे इलाइक़नि में नज़र ईंदा। अचो त उन्हनि खे साइंसी अंदाज़ में सम्झूं। काइनात में कुझु बि इत्तेफ़ाक़ सां नथो थिए। सिज, ज़मीन ऐं चंड हर हरकत मख़सूस हिसाब सां ऐं फितरती कानून तहत हले थी। ग्रहण बि अहिड़ी हिकु आसमानी तरतीब जो नतीजो आहिनि। जॾहिं चंड या ज़मीन सिज जी रोशनी जे विच में अची वञनि था। पहिरियों सिज ग्रहण 17 फरवरी 2026 ते थींदो। हिन ग्रहण में चंड सिज खे मुकमल तौर ढके नथो सघे, जंहिं सबबि सिज जी चौधारी बाह जहिड़ो दायरो नज़र अचे थो। हीउ ग्रहण किथे किथे नज़र ईंदो? हीउ ग्रहण ॾखण अफ्रीका, ॾखण अमेरिका ऐं बहिरे ओकियानूस ऐं बहिरे हिंद में नज़र ईंदो। पाकिस्तान में हीउ ग्रहण नज़र न ईंदो, छाकाणि त उहो सिर्फ़ ॾखण नीम कुरा ताईं महदूद आहे। सिज ग्रहण जो कुल मुदत लॻभॻि 4 कलाक हूंदी। पहिरियों चंड ग्रहण 3 मार्च 2026 ते थींदो। हीउ मुकमल चंड ग्रहण हूंदो। जॾहिं ज़मीन जो पाछो मुकमल तौर ते चंड ते पवे थो त चंड ॻाढ़े रंग में तब्दील थी वञे थो, जंहिंखे अंग्रेज़ी में ब्लड मून चयो वञे थो। हीउ चंड ग्रहण किथे किथे नज़र ईंदो? हीउ एशिया, ऑस्ट्रेलिया, यूरोप, अफ्रीका, ओभर ॾखण अमेरिका में नज़र ईंदो। पाकिस्तान में शाम 5:30 खां राति 5:43 ताईं महदूद हूंदो। वध में वध ग्रहण राति 8:10 लॻभॻि कुल मुदत 5 कलाक 38 मिंट हूंदी। ॿियो सिज ग्रहण 12 अगस्त 2026 ते थींदो। हीउ मुकमल सिज ग्रहण हूंदो। हीउ उहो नायाब लम्हो हूंदो जॾहिं ॾींहं जो वक़्तु हूंदे बि कुझु मिंटनि लाइ मुकमल ऊंध थी वञे थी। दुनिया जा कुझु मरकज़ी इलाइक़ा ग्रीनलैंड, आइसलैंड, उत्तरलैंड, जुज़वी तौर यूरोप, उत्तर अमेरिका, अफ्रीका ऐं बहिरे ओकियानूस में नज़र ईंदो। हीउ ग्रहण पाकिस्तान में नज़र न ईंदो। ग्रहण जी कुल मुदत लॻभॻि 4 कलाक 15 मिंट थींदी। ॿियो चंड ग्रहण 28 अगस्त 2026 में थींदो। हीउ घेरो जुज़वी चंड ग्रहण हूंदो, जेको अमेरिका, यूरोप, अफ्रीका ऐं ओलह एशिया ऐं पाकिस्तान में नज़र ईंदो। पाकिस्तान में 10:30 खां सुबुह 3:29 अगस्त में थींदो, जंहिं जी कुल मुदत लॻभॻि 5 कलाक 38 मिंट हूंदी। जुज़वी मरहलो 3 कलाक 18 मिंट हूंदी। सिज ग्रहण ॾिसण दौरान कारो चश्मो इस्तेमाल करियो। चंड खे बग़ैर चश्मे जे ॾिसण महफ़ूज़ आहे। सिज खे सिधो ॾिसण अखियुनि खे मुस्तक़िल नुक़सान पहुचाए सघे थो। 2026 जा हीउ ग्रहण सिर्फ़ ख़ूबसूरत मंज़र नाहिनि, पर इहे असांखे यादि ॾियारीनि था त काइनात में कुझु बि इत्तेफ़ाक़ सां नथो थिए, बल्कि अल्लाह ताला जे हुकुम सां मुकमल तरतीब सां हली रही आहे।